अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जो दोस्तों एक ॿी अॼु वरी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाईंदुसि दोस्तों। अॼु हीअ बि तव्हांखे मां ॿुधाईंदुसि अचण वारा ॿिया ड्रामा दुलाब जे कहिड़ी क़िस्त जे टाइम हलंदा ऐं दुलाब ख़तमु थियण खां पोइ जेका नवां ड्रामा हलंदा या पहिरियों हलंदा ऐं दुलाब जी बि वॾी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा शाहिद खोसो यूट्यूब चैनल खे। हलूं था अॼु जी पंहिंजी मुख़्तलिफ़ अपडेट जी तरफ़ दोस्तों। दुलाब जीअं जीअं सफ़ा ख़तमु थियण जे वेझो ईंदो तॾहिं ॿिया ड्रामा हलंदा, पहिरियों न हलंदा। वीरन जी बस्ती बि पापनगर बि उहो इन इंतज़ार में जीअं दुलाब ख़तमु थिए त पोइ हलायो वञे, छो त दुलाब हिन टाइम 1 नंबर ते हली रहियो आहे। जे हू हिन टाइम उन पापनगर ऐं वीरन जी बस्ती खे हलाईंदा त पोइ उन्हनि जा व्यूज़ ई न ईंदा, माण्हू उन्हनि खे न ॾिसंदा, दुलाब खे ॾिसंदा। या वरी उहे ड्रामा भला निकिरी पिया, वीरन जी बस्ती ड्रामो भलो निकिरी पियो त दुलाब खे कोई न ॾिसंदो, छो दुलाब ऐं वीरन जी बस्ती ॿई सिंध टीवी वारनि जा ड्रामा आहिनि ऐं उहे इंतज़ार में आहिनि त दुलाब हिकु करे कामयाबु थी चुको आहे कि फाइनल कयूं पोइ वीरन जी बस्ती ड्रामो हलायूं ऐं जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस इहो बि हलायूं। ऐं केतिरनि वारा इन इंतज़ार में आहिनि त पापनगर इन टाइम हलायूं जंहिं टाइम दुलाब ख़तमु थिए पोइ यकदमि धकु हणूं, न दुलाब जे करे हीउ ड्रामो असांजो कोई न ॾिसंदो, इहो इंतज़ारु आहे उन्हनि खे। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों, हाणे जुमे जे लाइ ख़ैरु न आहे, मौलू या हज़रत वारनि जे हथु अचण वारो आहे जुमो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।